कराची सचलगोड शहीद शाह इनायत में इशफाक अहमद अब्बासी, जफर जमाली, जुल्फकार खोसो, चाकर अब्बासी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 4 साल अॻु असां इनकम टैक्स कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी में एडमिनिस्ट्रेटर इकबाल अहमद चन्नो खां 3 प्लाट नंबर आर 230, आर 231, आर 232 ख़रीद कया हुआ। ॼाणायल प्लाटनि ते असां चौदीवारी पिण ॾियारी छॾी हुई, जॾहिं त सोसाइटी जो एडमिनिस्ट्रेटर इकबाल चन्नो ॼाणायल 3 प्लाटनि जा जाली ॿिया फाइल ठाहे उन्हनि ते कब्ज़े करण जी कोशिशि करे रहियो आहे ऐं उन्हनि ते तामीराती कमु कराइण जी कोशिशि करे रहियो आहे। उन्हनि जो वधीक प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त काफ़ी दोस्तों अस्सलाम वालेकुम। असां अशफाक अब्बासी, जुल्फकार अली खोसो, बा जफ़र जमाली, चाकर अब्बासी मीडिया के तसल्लुस सां पाण सां थियल नाजाइज़ी ऐं नाइंसाफ़ी बाबति अवां साफ़ी दोस्तनि अॻियां प्रेस कॉन्फ्रेंस करे रहिया आहियूं। असांजा प्लाट इनकम टैक्स सोसाइटी में आर 230, आर 231, आर 232 ऐं आर 04 आहिनि। जीअं त अॼु खां 4 साल अॻु इनकम टैक्स सोसाइटी जे एडमिनिस्ट्रेटर इकबाल चन्ना खां ख़रीद कया आहिनि, जिन जा तमाम दस्तावेज़ असल हालत में मौजूद आहिनि, जेके तव्हांखे ॾेखारियूं था थोड़ी देर में। ऐं असां पंहिंजनि प्लाटनि खे चौदीवारी पिण ॾियाराईसीं 4 साल पहिरीं। ऐं जॾहिं हाणे असां सार संभाल लाइ कल्ह प्लाटनि ते पहुतासीं त उते चौदीवारी तोड़े करे असांजे प्लाटनि जे अंदरि कमु हली रहियो हुयो, जंहिं बाबति दरख़्वास्त हद जे थाणे SHO सचल ते जमा कराईसीं। उहा एप्लीकेशन बि मौजूदु आहे। उन खां पोइ प्लाटनि ते थियल कब्ज़े बाबति ॿुधायोसीं त SHO साहब ड्यूटी ऑफिसर ASI अब्दुल गफ़ूर बुगियो खे कार्रवाई जो हुकुम ॾिनो ऐं ड्यूटी ऑफिसर गश्त ते निकितल मोबाइल ऑफिसर ASI असगर खे प्लाटनि ते हलंदड़ गैरकानूनी कार्रवाई रोकराइण ऐं कार्रवाई जो हुकुम ॾिनो, गैरकानूनी अमल बंदि कराइण जो हुकुम ॾिनो। ऐं असीं ॿीहर जॾहिं इनकम टैक्स सोसाइटी पहुतासीं त पुलिस मोबाइल जेका पहिरियां खां इकबाल चन्ना जी ऑफिस ते मौजूदु हुई ऐं मोबाइल इंचार्ज ASI असगर सां मिलियासीं, प्लाट ते हलंदड़ कम बाबति तफ़सील ॾिनीसीं ऐं उन्हनि प्लाटनि ते वठी वियासीं जिन ते उन वक़्तु कमु हली रहियो हुयो। असां मज़ूरनि जी वीडियो रिकॉर्ड कई, उन्हनि खां कमु कराईंदड़ जी जांच पड़ताल वठण जी कोशिशि कई त उते इकबाल चन्ना जो छाड़तो गार्ड नाले दाऊद असांखे गारगंद कयो ऐं मौतबार धमकियूं ॾिनियूं पुलिस जी मौजूदगी में, ऐं प्लाटनि ते हलंदड़ कमु बंदि न करणु ॾिनो। जंहिंखां पोइ असीं पुलिस जे ऑफिसर खे मुसलसिल कार्रवाई लाइ चवंदा रहियासीं, पर ड्यूटी ऑफिसर ASI असगर कार्रवाई करण बदिरां असांखे सोसाइटी मां निकिरण जो ज़ोर भरींदो रहियो ऐं असां मजबूरन उतां वापसि थियासीं। वापसी ते असां ड्यूटी ऑफिसर ASI अब्दुल गफ़ूर बुगियो खे कॉल कईसीं ऐं पाण सां पुलिस जी मौजूदगी में थियल वर्ताव बाबति दां ॾिनीसीं, जंहिं असांजो तदारक करण बजाए साॻी इकबाल चन्ना जे गार्ड वारी ॿोली ॻाल्हाई ऐं असांजे प्लाटनि ते कब्ज़े जो पहिरियों केस नाहे। पहिरियां बि अलॉटिंग जा प्लाट इकबाल चन्ना इनकम टैक्स सोसाइटी में फाइलनि जी डबलिंग करे मुख़्तलिफ़ माण्हुनि खे ठॻियो आहे, जंहिंजो मीडिया ट्रायल जो रिकॉर्ड फेसबुक ते हर जेको आहे सोशल मीडिया प्लेटफॉर्म ते मौजूदु आहे। असां IG, DIG, SSP ईस्ट, DSP, SHO सचल ऐं वस वारनि खे अपील था कयूं त असांजे प्लाटनि ते हलंदड़ कमु ऐं कब्ज़ो फौरी हटायो वञे ऐं कब्ज़े कंदड़ ते FIR दाख़िल करे गिरफ़्तार कयो वञे।